मां इंतहाई शुक्रगुज़ार आहियां नज़ीर साहब जो जैं असांखे यूट्यूब ते लाइव नाज़ चैनल ते थ्रू जेको आहे सो कवरेज ॾिनी आहे इन लाइ वरी वरी चवां थो त संदसि वॾा वड़ जो असां लखो थोरा इनायत कया आइंदा बस गर्मीअ में असां हितां वठी आया महिरबानी ॿुधायो न वरी वरी पाराई अरे वो तो सही मेहरबानी तो सही ने भला कवरेज तक कयूं न समझो के चाचे हो कोई बिगड़ने वाला साके कोड़ दिखा चाचा के पास जैन कोई जा असां मान सोची सकूं था पे तो किथे असां चङा ई रहो असां उते कदम वधायूं पंहिंजा कम कयूं ऐं बेहतरा तंज़ीम में अचो ऐं तंज़ीम खां सिवा असां सफ़ा ख़तम थी असांजो वारी रानी फांसी जे जो बात पहिरां खां मेरे पाया असांजी थोरा शायद गुलनि जो प्रवेश करे राजा हली फांसी जे गुलनि जो प्रवेश असली मसलो असां कॾहिं बि लॻाऊं त असां इलामी लेके थोरे करे सुपरवाइज़र आपको ये हेल्थ डिपार्टमेंट भी जल्दी कंदा था असां सॼी अॻे कमु कयो उमेद था कयूं त कॾहिं बि पंहिंजा बाला ऑफिसर खे पंहिंजे गुलनि खे इज़त ॾींदासीं असां इन साल बेटी ॻाल्हाए रहिया आहियूं त असां कॾहिं बि रोड ते कारो पछंदासीं उहो ॻाल्हाए कयूं कहिड़ी कमी रुमाइणी में हाणे मां गुज़ारिश कयां थो सुल्तान अहमद जो के धीरे धीरे मेरा मतलब फैला गर्मी घणी अपना सकता है ये न मारू जैसे बताया थे पेरे वसिया अच्छी उम्र कोन में कंदल काम कोई पक्कन की तरी मारी सी न मटिया मोटा कोई जगह खाली हल सुबाई नमान जे असां जो हेल्थ वर्कर मां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जिन ही प्रोग्राम तरतीब ॾिनो ऐं शानदार नमूने सां ही प्रोग्राम कयो आहे तव्हां सभु मुबारक जा मुस्तहिक़ आहियो बाक़ी असां तव्हांखे हेल्थ प्रोफेशनल पैरामेडिक्स एसोसिएशन ज़िले नौशहरे जे तरफ़ां इहो यकीन था ॾियारियूं त जेकॾहिं तव्हां असांखे हेतिरी इज़त ॾिनी आहे त
त तव्हां इहो पाण सां यकीन रखिजो त असां तव्हांखे कंहिं बि मोड़ ते अकेलो न छॾींदासीं ऐं तव्हांजे हक़नि लाइ असां जिदोजहद कंदासीं ऐं कॾहिं बि पोइते न हटंदासीं। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे तंज़ीमूं जेके हूंदियूं आहिनि उहे ठहंदियूं आहिनि जाइज़ हक़नि लाइ। तव्हांजा जेके बि जाइज़ हक़ हूंदा उहे असां तव्हांखे विढ़ी वठी ॾींदासीं। इहो तव्हां सां असां वाइदो था कयूं। तव्हां सभिनी जी महिरबानी। तव्हां असांखे इज़त बख़्शी। अलाह से तव्हांखे ख़ुशि रखे। अॻिमें बि जेको आहे सो असांखे आज़मायो हूंदो त इनशाला कंहिं बि जिदोजहद में असां पोइते न हटंदा आहियूं ऐं इनशाला जिथे बि पैरामेडिकल जी ऐं हेल्थ वर्करनि जी सुपरवाइज़रनि जी कम जो टाइम ईंदो त इनशाला असां गॾिजी जिदोजहद कंदासीं। सभिनी जी वरी वरी महिरबानी। थैंक यू। अभी बहुत उन्होंने जो नहीं बुधो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां इंतहाई पढ़ीदन यूनिट जो मशकूर आहियां जंहिं हेॾो वॾो प्रोग्राम करे ऐं असांजे सूबाई क़यादत खे ऐं ज़िले जी क़यादत खे वॾो मान बख़्शियो आहे। मां सदन तमामु घणो थोराइतो आहियां। असगर अली राजपर, ज़ाहिद अली सुमरो, ज़ाहिद राजपर, कामरेड नज़ीर अंसारी साहब ऐं ज़फ़र इक़बाल साहब ऐं मुंहिंजा लेडी हेल्थ वर्कर ऐं मुंहिंजा स्टेज ते वेठल MS साहब ऐं अॼु असांजी हेल्थ जी असांजी जेको आहे सो सुपरवाइज़र आहे जेका आहे अदी रुखसाना ऐं उनजी जेका टीम आहे असांजो सूबाई सदर ख़ादिम हुसैन मस्तोई साहब ऐं ज़िले जी क़यादत। मां सभिनी खे हिन प्रोग्राम में अचण ते सभिनी खे भलीकार चवां थो। दोस्तो, अहिड़ा जेकॾहिं प्रोग्राम असांजा थींदा रहंदा ऐं मां इंतहाई घणो मशकूर आहियां मिस्टर कामरेड तालिब हुसैन राजपर जो जेको असांजो पुराणी साथी बि रहियो आहे ऐं असांजे तंज़ीम सां गॾोगॾु असांजी तंज़ीम खे 4 चंड लॻाइण वारो माण्हू आहे ऐं हिन वक़्तु बि असां खां परे नाहे ऐं हू सॼो ॾींहुं जाखुड़ करे थो। इंशाअल्लाह ताला अॻिते बि असां सां गॾु हूंदो ऐं टाइम तमामु मुख़्तसिर आहे, गर्मी तमामु घणी आहे। इंशाअल्लाह ताला अहिड़ा प्रोग्राम थींदा ऐं इंशाअल्लाह ताला असांजा जेके जाइज़ मसइला आहिनि, सर्विस स्ट्रक्चर आहे असांजो, टाइम स्केल आहे। इंशाअल्लाह ताला टाइम स्केल 10 मुहर्रम खां पोइ असांजो प्रोग्राम आहे ज़िले जी काबीना सां गॾोगॾु असां DHO सां मिली करे ऐं सिविल सर्जननि सां मिली करे पंहिंजे सपोर्टिंग स्टाफ खे टाइम स्केल वठी ॾींदासीं इंशाअल्लाह ताला। उन सां गॾोगॾु असांजो जेको टेक्निकल ग्रुप जो जेको सर्विस स्ट्रक्चर आहे उहो बि असांजो प्रोसेस में आहे। इंशाअल्लाह ताला उहो बि तव्हांखे जल्द अज़ जल्द मिलंदो ऐं तव्हांजे ॿधीअ जी ज़रूरत आहे, तव्हांजे ताक़त जी ज़रूरत आहे। इंशाअल्लाह ताला जॾहिं बि असांखे तव्हांजी ज़रूरत पई इंशाअल्लाह ताला क़दम ब क़दम असां सां गॾु हूंदा। इंशाअल्लाह साथ हूंदो, गॾु हूंदासीं। वरी तव्हांजी महिरबानी। थैंक यू वेरी मच। तमामु गर्मीअ में टाइम थोरो मुख़्तसिर कयो आहे ऐं सभिनि खे थोरो थोरो ॻाल्हायो आहे। असां यकीन था ॾियारायूं ज़िले जे तरफ़ां यूनिट RIC पढ़ीदड़ वारनि खे, पैरामेडिकल हुजे, LHS हुजे, LHW खे त हर रोज़ हर घड़ीअ जेॾी महिल बि मूंखे सॾु कंदव त पैरामेडिकल तव्हां सां, असां ज़िले जा दोस्त, सूबाई दोस्त सभु तव्हां सां गॾु हूंदासीं। हाणे असांजो मान वारो महिमान आहे साईं MS डॉक्टर मुबीन अहमद।
के गुज़ारिश आहे तो बारी बार ताड़ी जी गूंज में ताड़ी का बजाया एतरी तकलीफ में खबर लोग परेशानी साईं दा बोल के अदा हुई। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां पंहिंजे मोहतरम हादिम हुसैन मस्तोई साहब, हिज़बुल्लाह राजबर साहब, अशरफ कुरैशी साहब जन, मोहम्मद यूनुस वसण, ॿियनि जा मूंखे माफ़ु कजो नालनि जी ख़बर न आहे, जेके ॿाहिरि आयल दोस्त आहिनि क़यादत वारा, ऐं ॿियूं ख़ासि तौर ते जेके अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त अॼु दरिया ख़ान मरीबा हिते यूसी डगेजा, यूसी बांबरी, यूसी चीहो, पडीदन, अहिड़ो शानदार प्रोग्राम मां पडीदन जी तारीख़ में कॾहिं मनाए ॾिठो। यकीन कयो त एतिरी स्ट्रेंथ ऐं ज़ाहिर आहे इहो क़यादत ते एतमाद आहे त तव्हां सभु हाज़िर थिया हो न। सो अहिड़े मौसम में परे परे खां जेके अॼु आयूं आहिनि या दोस्त आहिनि, मां तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। तव्हां असांजी RSC में अची करे असांखे इज़त ॾिनी आहे। बाक़ी फर्दन नाला मां हाणे छा खणा। अॼु मेहर अफरोज़ आहे, अॼु रुख़साना आहे, अॼु रेशमा, अॼु नज़ीरा, अॼु सफ़िया शाहिद। तव्हां सभिनी जी वॾी वॾी महिरबानी। अहिड़े मौसम ख़राब में अची करे तव्हां इन प्रोग्राम खे हक़ीक़त में तव्हां कामयाबु बणायो आहे। मां हिकिड़ो अर्ज़ु कंदो हलां, तव्हांजी मौजूदगी जो फ़ाइदो वठंदे ख़ादिम मस्तोई साहब सां या असांजे यूनिट में असगर राजपर साहब आहे या ज़ाहिद सुमरो आहे, कॾहिं बि कम जे मामले में या स्टाफ जे तरफ़ां का कोताही थी आहे त इन्हनि साम्हूं जूं ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं रहंदियूं आहिनि, पर कम जे मामले में इन्हनि कॾहिं बि कंहिंखे फेवर न आहे कई। ऐं मां ज़ाहिर आहे जेको ज़िम्मेवार हूंदो आहे उन जे मथां भार बि घणो हूंदो आहे। असां तव्हांजा भाइर आहियूं, ऑफिसर न आहियूं। असांजी कोशिशि इहा ज़रूरु आहे त जेके हिते कल्ह असां वटि 1100 मरीज़ हुया सुबुह जो, इहे तव्हां सभिनी जी गॾियल महिरबानी आहे, तव्हांजी कोशिशूं आहिनि। मां इहा उमेदु रखंदुसि सूबाई क़यादत जी मौजूदगी जो फ़ाइदो वठंदे त तव्हां इनशाअल्लाह जंहिं हिसाब सां कमु कंदा आया हो अञा इन खां वधीक जेको आहे न इन जो मज़ाहिर कयो। तव्हांजी वॾी महिरबानी। प्रोग्राम मुख़्तसर कयो आहे। ही अदियारनि जी मोहबत आहे, किताब कई आहे अहिड़ी गर्मी में हिन नदनि जी महिरबानी। असां हिते वेलकम चऊं था पडीदन ते अचण ते या जेके असांजे प्रोग्राम में आहियूं। ऐं LHS ख़ासि करे अदियान LHW आहिनि। हाणे आख़िरी प्रोग्राम में आख़िरी किताब में असां तव्हां सभिनि जी ताड़ी जी गूंज में असांजो सूबाई सदर मोहतरम ख़ादिम हुसैन मस्तोई साहब किताब कंदो ताड़ी जी गूंज में। महिरबानी तव्हां प्रोग्राम मुख़्तसर कयो आहे। ही अदियारनि जी मोहबत आहे, किताब कई आहे अहिड़ी गर्मी में हिन नदनि जी महिरबानी। असां हिते वेलकम चऊं था पडीदन ते अचण ते या जेके असांजे प्रोग्राम में आहियूं। ऐं LHS ख़ासि करे अदियान LHW आहिनि। हाणे आख़िरी प्रोग्राम में आख़िरी किताब में असां तव्हां सभिनि जी ताड़ी जी गूंज में असांजो सूबाई सदर मोहतरम ख़ादिम हुसैन मस्तोई साहब किताब कंदो ताड़ी जी गूंज में। महिरबानी तव्हां भेनर जी। सदायती सबका बुख न बासे का, जेही तेही जात जी जुबश नाए जा, मूसी नले साज का जी मिठो न करे। काबिल इज़्ज़त काबिल एहतराम मां स्टेज छॾे ऐं हिन पिंडाल में अचां थो त हीअ सभु अदियूं जेके आहिनि, जेके लेडी हेल्थ वर्कर आहिनि, उहे असांजे लाइ काबिल इज़्ज़त काबिल एहतराम आहिनि। उनखां पोइ हिन पिंडाल में वेठल LHS उहे काबिल इज़्ज़त काबिल एहतराम आहिनि। उन सां गॾु अहिड़ा ई काबिल इज़्ज़त काबिल एहतराम असांजो MS साहिबु आहे। ऐं हिन प्रोग्राम में मुंहिंजे ज़िले नौशरो फ़रोज़ जा हेल्थ प्रोफेशनल जा साथी जेके ज़िले नौशरो फ़रोज़ जी अॻुवानी कनि था, ज़िले नौशरो फ़रोज़ जो
सदर मोहम्मद अशरफ कुरैशी, चेयरमैन मोहम्मद सुल्तान जूनेजो ऐं जनरल सेक्रेटरी मोहम्मद यूनुस वसन, नायब सदर जाम बिशारत अली ऐं नायब सदर सीनियर नायब सदर अनवर अली चांडियो, अब्दुल जबार ऐं हाकिम अली अबड़ो, ॿिया हिते जेके हिन यूनिट पढ़ीदनि सां जेके तालुक़ रखनि था उन्हनि में सीनियर दोस्त असांजो भाउ मोहम्मद तालिब हुसैन राजपर ऐं लियाकत अली मुबेजो, अली असगर राजपर, ज़ाहिद राजपर। उन खां अलावा ॿिया जेके बि हिन यूनिट सां तालुक़ रखनि था, गुलाम मुस्तफ़ा आहे, इख़लाक़ अहमद आहे, लियाकत मुबेजो आहे ऐं हिते हिन यूनिट सां तमामु हिकिड़ो सुठो तालुक़ रखंदड़ मुंहिंजी भेण कमर निसा अदी मुंहिंजी भेण सॼियल आहे ऐं हर वक़्तु हुनखे दुआऊं ॾींदो आहियां ऐं यादि कंदो आहियां सुठनि लफ़्ज़नि में। हुनजी महिरबानी, हुन असांजे प्रोग्राम में शिरकत कई ऐं यूनिट जा दोस्त सभई क़ाबिल इज़त दोस्त जेके आहिनि जन ही वॾो हिकिड़ो मेड़ाको रचायो ऐं हिननि अदियुनि खे जी लख महिरबानियूं जेके गर्मी में हिते कई आहियूं ऐं खेनि खे हिन हेल्थ प्रोफेशन जे सथ में शामिलु थियण ते बि मुबारक ॾियां थो त इंशाअल्लाह गॾिजी हिकिड़ो दुखी इंसानियत जी ख़िदमत ऐं हुन सां गॾु असां पंहिंजे हक़नि लाइ गॾिजी का जदोजहद कंदासीं। हुन में अवां सभिनी भेनरुनि जो साथ खपंदो ऐं इंशाअल्लाह उहे भेनरूं साथ ॾींदियूं। महरमुल हराम जा ॾींहं 9 ॾींहं जे ड्यूटी जे हवाले सां ऐं सभिनी खे चवंसि त जंहिंजी ड्यूटी न बि हुजे उहा हिन ड्यूटी में फ़र्ज़ शनासी में का बि कोताही माण्हू न करे। हिन ड्यूटीअ खे फ़र्ज़ त हू बि असांजो आहे, पर इहो इमामनि जा जेके मातमी जुलूस अचनि था उन्हनि जुलूसनि खे असांजो कमु आहे उन्हनि खे फैसिलिटेट करणु, उनखे दवाऊं ॾियणु, हुन में पंहिंजो किरदारु अदा कजो। जीअं हीअ अदियूं किरदारु अदा कंदियूं आहिनि पोलियो में, कोविड में या MR में जेके दर हली करे ऐं हिन पोलियो प्रोग्राम खे या ॿियनि प्रोग्राम खे कामयाबु कंदियूं आहिनि। मां हिन दिलि खे सलाम चवंदो आहियां त हिन कारनि बुरकनि में गर्मी जा ॾींहं जिथे असां UCMO या तालका सुपरवाइज़र वेंदा आहियूं 2 मिंट सही कंदा आहियूं, असां पघिरजी वेंदा आहियूं, पर हिननि खे 80 घर या 85 घर या 100 जे लॻभॻि घर करणा हूंदा आहिनि, उहे डोर बाय डोर कंदियूं आहिनि। हिननि अदिल खे लख शाबस हुजनि ऐं हू पंहिंजी सचाई कनि थियूं पंहिंजे पेशे सां, जंहिंजी हू पघार खणनि थियूं उन सां हुननि जी सचाई आहे ऐं इहा हुननि जी लगन आहे। हाणे पैरामेडिकल जे मसइलनि ते थोरो ई ॻाल्हाईंदुसि त असां पैरामेडिकल जा मसइला आहिनि बि थोरा, इज्तमाही मसइला जेके आहिनि असांजा थोरा आहिनि, बाक़ी हिकिड़े गेट खां ॿिए गेट जी बदिली उहे असांजा मसइला आहिनि, उहे आहिनि ज़ाती असांजा मसइला। इज्तमाही मसइला असांजा सर्विस स्ट्रक्चर आहे, टाइम स्केल आहे, हेल्थ प्रोविजन अलाउंस आहे। ज़्यादती आहे त सिंध जे अंदरि जना हॉस्पिटल NICH अस्पताल खे 50% थो ॾिनो वञे, पर असां हिकिड़ी वॾी हड़ताल खां पोइ असांखे 20% ॾिनो हुयो, जेको 20% हिन महांगाई जे हिसाब सां तमामु घटि आहे। उहो असांजो राइट आहे, उन जे लाइ असांखे जिदोजहद करण जी ज़रूरत आहे। टाइम स्केल जो नोटिफिकेशन थी आयो आहे, जेको बि सपोर्टिंग स्टाफ जो टाइम स्केल आहे उन ते वर्क ऑफिस में थिए पियो। जिथे बि का रुकावट आहे त उहा तव्हां ॿुधाइजो। ACR ऐं रिकॉर्ड आहे, सर्विस रिकॉर्ड ॾिसी करे उन्हनि सभिनी खे सपोर्टिंग स्टाफ खे टाइम स्केल मिलंदो। सर्विस स्ट्रक्चर जो जेको प्रोसेस आहे उहो असांजो अंडर प्रोसेस आहे, उहा बि इन कोशिशूं आहिनि ऐं असांजी पैरामेडिकल जूं तंज़ीमूं हर लिहाज़ सां, पर असां हेल्थ प्रोफेशनल हर लिहाज़ सां इन कोशिशि में आहियूं त जल्द में जल्द असांजो सर्विस स्ट्रक्चर निकिरी अचे। हाणे इहे आहिनि असांजा 3 मसइला। कमु असांखे कहिड़ो करिणो आहे, कम में असांजो इहो आहे त असां पंहिंजी ड्यूटी जी फ़र्ज़ शनासी कयूं था, उहा असां कयूं। असांखे जेका पघार मिले थी हक़ लाल करे बचनि खे खारायूं, उन ड्यूटी में कोताही न कयूं। उन जे बावजूदि जेकॾहिं का कमी कोताही थिए त हीअ असांजा इदारा असांजा घर आहिनि, उन्हनि घरनि में वेही करे टेबल टॉक करे असां मसइला हल कयूं। अगरि नथा थियनि त पोइ असांजे लाइ रोड रस्ता ऑप्शन हूंदा आहिनि, पर असां उथंदे ई हिकिड़ा वाइस छॾियूं या उथंदे ई अहिड़ियूं ॻाल्हियूं करे छॾियूं जेके असांखे वापसी में मोटाए बि गॾु करे विहारे न सघनि,
त इन्हनि शयुनि खां गुरेज़ करणु घुरिजे। असांखे जा जेके मक़सद आहिनि उन्हनि मक़सदनि खे हासिलु करण लाइ असांखे अमली जिदोजहद अमली कम जी ज़रूरत आहे, उहा गॾिजी करणु घुरिजे। हाणे आख़िर में पढ़ीदनि जे हवाले सां चवंदुसि त पढ़ीदनि अचण ते मूंखे तमामु घणी ख़ुशी थी। ख़ुशी इन लाइ थी त पढ़ीदनि जी सुञाणप डॉक्टर कामिल राजपर आहे। डॉक्टर कामिल राजपर कंहिंखां बि लुकियल छुपियल ढपियल न आहे ॻाल्हि, त उन्हनि केतिरनि ई हितां जे नौजवाननि खे डॉक्टरी में दाख़िला ॾेई डॉक्टर करायो ऐं डॉक्टरनि जूं नौकरियूं ॾिनियूं। पर आउं ख़ुशनसीब बि जेका नौकरी अॼु मूंखे आहे उहा बदौलत डॉक्टर कामिल राजपर जी आहे। ऐं उन शइ खे नथो विसारियां ऐं पढ़ीदनि में अची ऐं विसारे छॾियां। ऐं उन सां गॾु जॾहिं आउं हेल्थ में सर्विस में आयो आहियां त मुंहिंजो चीफ ऑर्गेनाइज़र भाउ हिज़बुल्ला राजपर जेको शुरू खां अॼु ताईं असां सां तंज़ीम में गॾु हले थो ऐं सिंध जे हिकिड़ी वॾी तंज़ीम हेल्थ प्रोफेशनल जो चीफ ऑर्गेनाइज़र सिंध आहे ऐं जे सदर आहियां त आउं हुन जे बदौलत आहियां। असां ॿिनि माण्हुनि खे नौशरो फिरोज़ मां हिकिड़ो मान आहे त सिंध खे असां लीड कयूं था। जॾहिं असांजी बॉडी डिज़ॉल्व थिए थी हींअर पावर फर्ज़ कयो मूं वटि आहिनि, मुंहिंजे चीफ ऑर्गेनाइज़र वटि गॾियल आहिनि, पर जॾहिं असांजी बॉडी डिज़ॉल्व थींदी आहे त उहे पावर सभु चीफ ऑर्गेनाइज़र ते वेंदा आहिनि। वरी हू उन इलेक्शन जे प्रोसेस में आणे करे ऐं उन शइ खे पाए तकमील करे वरी तंज़ीम ॿियनि दोस्तनि जे हवाले करे थो। ऐं उन शयुनि खे न विसारींदुसि त राजपर बिरादरी जे माण्हुनि सां असांजो तालुक़ु न आहे। हेल्थ डिपार्टमेंट में भाउ सुहेल हुजे, मज़हर हुजे या हिते जेके राजपर बिरादरी आहिनि, असांजो दोस्त आहे गुलाम असगर जेको पहिरें ॾींहं खां अॼु ताईं आहे, भाउ तालिब आहे, हुनजो भाउ तालिब जो पुटु मुंहिंजो यूनिट LNC जो सदर ऐं सूबे जो नाइब सदर आहे। असांजी ख़्वाहिश इहा आहे त उहो इमरान राजपर जेको बहितरीन शख़्सियत जो मालिक आहे, असां उन चाहियूं था त असां हुनखे सूबे जो सदर ठाहियूं। असांजूं हर वक़्तु इहे कोशिशूं आहिनि, पर हुनजो एतिरो मान मर्तबो आहे पंहिंजे इदारे में। उहो एक्सरे डिपार्टमेंट जो इंचार्ज आहे, उन सां गॾु CT स्कैन जो इंचार्ज आहे, उन सां गॾु MR जो इंचार्ज आहे। त हुन ते डिपार्टमेंटली तमामु घणियूं ज़िम्मेवारियूं आहिनि, उनजे करे हू तंज़ीम खे टाइम घटि ॾेई सघंदो आहे। अॼु मूं खेसि खे इहा ख़्वाहिश कई हुई त तुंहिंजे ॻोठ में प्रोग्राम आहे, तव्हां महिरबानी करे अचो। उन लाइ मुआज़रत कई ऐं उन इहो ई मैसेज ॾिनो त उन दोस्तनि खे चइजो त असां सभु साथी अवां सां गॾु आहियूं। आख़िर में मां हिकिड़ो सिट चवंदो आहियां लतीफ़ सरकार जी, उहा हर जाइ ते चवंदो आहियां, उहा इहा आहे हलो हलो गोरिए नाज़ुक जनी नीह ॾंढनि सारो ॾींहुं छिनण मूर न सिखिया हक़ मां इंतहाई शुक्रगुज़ार आहियां नज़ीर साहब जो, जंहिं असांखे यूट्यूब ते लाइव नाज़ चैनल ते थ्रू जेको आहे सो कवरेज ॾिनी आहे। इन लाइ वरी वरी चवां थो त संदसि वॾा वड़ जो असां आईंदा बस गर्मीअ में असां हितां वठी आया आहियूं। महिरबानी।